बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सिंधी जे 8वीं क्लास जो नात पढ़ंदासीं, जंहिंजो शाइरु आहे एहसानुल हाशमी। एहसानुल हाशमी सिंधी अदब जो हिकु नाले वारो अदीब ऐं शाइरु आहे, जंहिंजा असांखे नज़म में काफ़ी नात मिलनि था। शाइरी जी जेका सिन्फ़ हूंदी आहे, यानी शाइरी जे तर्ज़ ते लिखण वारी, उन्हनि में केतिरियूं सिन्फ़ हूंदियूं आहिनि। हम्द हूंदो आहे, नात हूंदो आहे। हम्द उहा शइ हूंदी आहे जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, ऐं नात उहा शइ हूंदी आहे जंहिंमें हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई वञे। असांखे एहसानुल हाशमी जा सिंधी अदब में केतिरा ई नात मिलनि था, जंहिंमां हिकिड़ो नात हीअ आहे जेको असांजी 8वीं क्लास जे कोर्स में बि शामिलु आहे। अचो त इनखे पढ़ूं ऐं इनखे सम्झण जी कोशिशि कयूं। सबक़ ॾियूं नात। कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठि, कमाले फ़िक्र जी अज़मत लिखी वठि। यानी हिन में चए पियो त कलम आहे जंहिंखां पाण लिखंदा आहियूं, त उनखे कंहिं चयो त तूं उन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कर, या उनखे उनजी फ़िक्र खे लिख। फ़िक्र यानी उन्हनि जी सोच खे, कमाल उन्हनि जी फ़िक्र जी अज़मत जेका आहे, यानी वॾाई आहे, शान आहे, उन्हनि खे लिख। रसूलुल्लाह जी मिदहत सिराई, खुदा जे हिकमतुनि जी रोनमाई। यानी रसूलुल्लाह जी उन जी कलम जी बि ॻाल्हि पियो करे। यानी हीउ सॼो जेको नात आहे उहो कलम खां ई मुखातिब थी करे उहो चवे पियो त पहिरीं ॻाल्हि त कलम खे या के शइ कीअं चई था त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तूं तारीफ़ लिख, ऐं उन्हनि जी फ़िक्र खे ऐं उन्हनि जी शान खे बयानु कर, ऐं रसूलुल्लाह जी जेका सारा आहे उनखे बयानु कर, उनजी तारीफ़ खे बयानु कर, ऐं उनजी जेका तारीफ़ आहे ऐं उनजी जेका शान आहे उहा बयानु तॾहिं थींदी उहा ख़ुदा जी हुकूमतुनि जी रोनमाई आहे। यानी ख़ुदा जे हुकूमतुनि खे उहा ज़ाहिर करे थी। जॾहिं असीं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करियूं था त उहा कुदरतन ख़ुदा जे हुकमनि खे ज़ाहिर करे थी। ठीकु आहे। मोहम्मद मज़हर नूरे ख़ुदा थियो, मोहम्मद सैयद सल्ले अला थियो। यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहो ख़ुदा जे नूर जो हिकु ज़ाहिरी नमूनो आहे। जॾहिं पाण चवंदा आहियूं न त हर शइ में ख़ुदा जो नूर नज़र अचे थो, हर शइ जितां पाण ॾिसूं था हुन में अल्लाह जी अक्स नज़र अचे थो पाण खे। त हिन में उहा ई ॻाल्हि करे पियो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उन में बि हज़रत ख़ुदा जो नूर ॾिसण में अचे थो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो आहे जिन ते असांखे मोहम्मद सैयद सल्ले अला थियो, जिन ते असांखे हर वक़्तु दुरूद ऐं सलाम मोकिलणु खपनि। ठीकु आहे। उन्हनि तां मां वञा सदबार सदके, उन्हीअ जे दर तां सभु घर बार सदके। इन ईअं ई शाइरनि में चवे थो लाइननि में त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उन्हनि तां मां वञा सदबार सदके, यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां 100 दफ़ा सदके वञा। जंहिंखां पाण वधीक प्यारु कंदा आहियूं, मोहबत कंदा आहियूं, उन्हनि खां मोहबत जो इज़हार ईअं ई कंदा आहियूं त तव्हां सदके वञा। अहिड़ी तरह ई हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में शाइर चए थो त उन्हनि तां मां 100 दफ़ा सदके वञा। जेकर मुंहिंजी हीअ जान आहे ऐं हिकु न 100 दफ़ा बि हुजे मां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सदको करे सघियां। उन ई जे दर तां सभु घर बार सदके, यानी उन्हनि जे करे मां पंहिंजो सभु जो घर बार जेको कुझु बि आहे उहो छॾे ॾियां। ऐं जीअं साहबनि बि कयो ईअं, जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो, जॾहिं कंहिं जंग जे दौरान में उन्हनि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो उन्हनि खे त तव्हां जेको बि घर में पइल आहे उहो खणी अचो, त उहो पंहिंजो सभु घर बार मां जेको कुझु बि उहो खणी आया। पोइ उन्हनि खां पुछियो वियो त तव्हां छा घर में पंहिंजे घर वारनि लाइ कुझु रखियो आहे, त उन्हनि इहो फरमायो त मुंहिंजे लाइ फ़क़ति अलाह ऐं उनजो रसूल जेका उन्हनि जो नालो ई काफ़ी आहे। त हीअ बि उहा ॻाल्हि करे थो त उन ई जे दर तां सभु घर बार सदके, यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दर आहे उनजी चांट ते या उन्हनि जे पेरनि में मुंहिंजो सभु कुझु मां सदको करे छॾियां। मुंहिंजा घर, मुंहिंजो ॿार, मुंहिंजी हर शइ। घर बार यानी हर शइ, इहो हिकिड़ो फ्रेज़ आहे, हिकिड़ो मुहावरो आहे। घर बार जो इहो मतिलबु हूंदो आहे त मूं वटि जेको कुझु बि आहे उहो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ॾेई छॾियां। ज़बां खे ज़ोक जी ज़ीनत मिली वई, कलम खे क़ुर्ब जी क़ीमत मिली वई। यानी हाणे ज़बान उहा जेका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान खे बयानु थी करे, उनखे
ज़ोक़ जी ज़ीनत मिली, यानी उनखे ख़ूबसूरती मिली वई। यानी जॾहिं जंहिं ज़बान हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई, उनखे ख़ूबसूरती मिली वई। यानी पाण जे अगरि कंहिं गुल खां गॾु हिकिड़ी ॿी अहिड़ी शइ रखी छॾियूं त उन गुल जी ख़ूबसूरती उन शइ खे बि ख़ूबसूरत बणाए छॾींदी आहे। जीअं मिसाल त अहिड़ी तरह ई हू चए पियो त ज़बान बि जॾहिं ज़बान पंहिंजी ज़बान जेका उन जे अगरि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई त उनखे ख़ूबसूरती मिली वई। कलम खे कर्ब जी क़ीमत मिली वई, ऐं कलम जेको आहे उन जेको हलियो उन पंहिंजी उन सां तारीफ़ लिखी, उनखे बि उन शइ जी क़ीमत मिली वई त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ जो लिखियो हुओ त उनजी शान छा हूंदी। लास्ट लाइन में अचे थो, पसंदि आई अव्हांखे जनात मुंहिंजी, अता थी अहसने कमतर खे इज़त। लास्ट लाइन में चवे थो, जे अगरि तव्हांखे हीअ मुंहिंजी नात पसंदि आई आहे त मूंखे एहसन उल हाशमी, यानी हू पंहिंजे पाण जे नाले चए, पंहिंजो तख़ल्लुस ॾिनो। एहसन कमतर हुनजो तख़ल्लुस हुयो। मूंखे शुरू में ॿुधाइणो हुयो हुनजे इंट्रो में, एहसन उल हाशमी जो जेको तख़ल्लुस आहे, तख़ल्लुस उहा शइ हूंदी आहे जेका शाइर अक्सर करे पंहिंजी शाइरी में या पंहिंजो अदबी नालो जेको हूंदा आहिनि उहो इस्तेमालु कंदा आहिनि। त हू चवे पियो, जे अगरि तव्हांखे मुंहिंजी नात पसंदि आई त मूंखे हुनजी जेका पाण चवंदा आहियूं क़ीमत मिली, या मूंखे हुनजी अता थी असर कमतर खे, मूंखे जे अगरि तव्हांखे पसंदि आई न, मुंहिंजो पोरियो इहो जाइज़ आहे, यानी मूंखे हुन शइ जी इज़त मिली वेंदी हली। मतिलबु सिंपल ॻाल्हि आहे, जॾहिं पाण बि तव्हां किथे कॾहिं ॿुधो हूंदो त जिते चवंदा आहियूं वाह मूं ही शइ ठाही आहे, जे अगरि त हिन जी तव्हां मूंखे भले क़ीमत न ॾियो, पर एटलीस्ट तव्हां जेके हिन जी तारीफ़ कई ख़ूबसूरती जी, त मूंखे हिन जो पोरियो मिली वियो, यानी मूंखे हिन जी जेका घुरिज हुई उहा मूंखे मिली। बसि तव्हां हिन जी तारीफ़ कई, मूंखे मुंहिंजा जेका आहिनि सभु ॻाल्हियूं पूरी थियूं। त ईअं ई अहसन हाशमी बि चवे पियो कि जे अगरि तव्हांखे मुंहिंजी नात पसंदि आई त मूंखे तमामु घणी इहा इज़त जी ॻाल्हि मिलंदी। कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठि, कमाले फ़िक्र जी अज़मत लिखी वठि, रसूलुल्लाह जी मिदहत सिराई, ख़ुदा जे हिकमतुनि जी रोनमाई, मोहम्मद मज़हरे नूरे ख़ुदा थियो, मोहम्मद सैयदे सल्ले अला थियो, उन्हनि तां मां वञा सदबार सदके, उन्हीअ जे घर तां सभु घर बार सदके, ज़बां खे ज़ोक़ जी ज़ीनत मिली वई, कलम खे क़ुर्ब जी क़ीमत मिली वई, पसंदि आई अव्हांखे जिनात मुंहिंजी, अता थी अहसने कमतर खे इज़त।